शहदादपुर जे शहरी घर मां चोरी थियल रोक रक़म ऐं सोना ज़ेवर वापसि कराइण जो मुतालबो कयो आहे। TNT कॉलोनी जे रवासी गुलाम रसूल सुमरी ॿुधायो त हू हिकु हफ़्ते खां ॻोठ शादीअ ते वियल हुआ। जीअं घर पहुता त संदन घर जा ताला टुटल हुआ। हुन चयो त चोर 2.5 लख रुपया रोक रक़म ऐं 4 तोला सोना ज़ेवर खणी फरार थी विया। हू पुलिस वटि विया पर का बि अॻु भराई न थी आहे। सुबुह जेको आहे हिते असांजी फैमिली जेको आहे माना शिफ्टेड आहे, लेकिन कज़न जी शादी हुई, उनजे करे ॻोठ वियल हुआसीं हफ़्ते खां हिकु हफ़्तो यको हुते हुआसीं। त हिन जा ताला कुंडा टुटल ॾिठुमि। छा मसइलो आहे थी सघे थो माना भाउ मुंहिंजो नंढो आहे, शायदि उहो मूंखां पहिरीं आयो हुजे। उन जेको आहे माना चाबी न हुअण जे करे हिनखे टोड़ियो हुजे। अंदरि अचां ही कमरा बि टुटा पिया आहिनि। अंदरि अची ॾिठुमि त अलमारी जेको आहे साफ़ु लॻी पियूं आहिनि। पोइ पाड़े जा चंद दोस्त गॾु कयासीं, उन्हनि खे जेको आहे उनखे थाणे ते वियासीं। थाणे ते जेको आहे माना उन्हनि चयो आहे NC कटरायूं। उन्हनि चयो आहे मूं चयो FIR कटियो। उन्हनि चयो FIR नाला ॾे। नाला कहिड़नि माण्हुनि जा ॾियां, मूंखे त कहिड़ो शख़्स को कोन्हे को कंहिं चवंदा ओड़े पाड़े में को माना घर में को हेॾां होॾां को माण्हू आहे त उनजो नालो ॾे त FIR कटियूं। मूं चयो नाला त मूं वटि कोन्हनि, नाला ऐं कंहिं ते शक नथो कयां, न को माना को वॾी ॻाल्हि आहे। बेनामी नालनि ते जेको आहे तव्हां गुमनाम नाला ॾियो, उन्हनि ते FIR कटियो। उन्हनि चयो न ईअं त पोइ सुभाणे नाला को दाख़िल कोन थींदा, कोर्ट में 4 लोफर चालान ॾींदा, उनजो कुझु कोन थींदो, उहे वरी छुटी वेंदा। राणा चयो त चोरी जूं वारदातूं वधी वियूं आहिनि, पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।